नाज़रीन, सांगड़ में बरसात मुतासिरनि लाइ इंतज़ामिया तरफ़ां टेंट सिटी क़ाइमु कई वई आहे। उन हवाले सां पेश आहे सांगड़ मां सारंग वसाण जी रिपोर्ट। नाज़रीन, समूरे सिंध जियां सांगड़ शहर में बरसात खां पोइ सिमलालनि खे लॻल घारनि तबाही मचाए छॾी, जंहिंखां पोइ सरकार पारां मुतासिरीन खे टेंट जेको आहे सिटी क़ाइमु कई वई आहे। अॼु असां टेंट सिटी में मौजूदु आहियूं ऐं उते जेके माण्हू आहिनि उन्हनि खां मालूम कंदासीं त उन्हनि खे सरकार पारां कहिड़ियूं सहूलियतूं ॾिनियूं पियूं वञनि। पुराना असांजी गीता असांखे न को राशन मिलियो न का शइ कोन मिली आहे असांखे। हा हाणे ॾिसो, हा असांजे छोकिरे जो मथो फाटी वियो, हिते असांजे छोकिरे जो खट वीचारे जी भंजी पई, तंबू उॾामे वियो, का शइ कोन मिली आहे। वेठा आहियूं जेल में, इहो असांखे सुकून आहे वेहण जो न ॿियो। हाणे असांखे मानी मिले थी, कोई टेम ते कोन्हे, बेटे में मानी मिले थी, इहो असां खायूं था। असांजा ॿार वीचारा सॼा उस ते मरे पिया। ॾिस असांजे छोकिरे खे धकु लॻियो, असांजी सभु खटूं भॼी पियूं, असां हेठि सुता आहियूं। न कैद लॻा पिया आहियूं, तबू लॻल आहिनि, हीअ ॿार ई कोन था वञनि, न को माण्हू सामान आहे, न को राशन आहे, न को ॿियो आहे, कुझु न को ॿार सुम्हण जी जाइ न आहे। से कोन मिली मूंखे, गीता जो कसम त खणिया थी पई, भले खणी वञो सभु, गीता जो कसम त खणिया थी आऊं। पाणी बि कोन थो मिले, न को पाणी बि ॿार नलका न भरणा वञनि, न को राशन कुझु बि कोन थो मिले। हाणे असां ग़रीब माण्हू ख़ाली को मानी त कोन्हे ठहंदो हिते। न को पाणी मिले, न को रोटी मिले, रोटी ॿ टे ॾींहं मिली पोइ बंदि करे छॾी। हिते पाणी पीअण जो कोन्हे, बाथरूम कोन्हे, बाथरूम लाइ वञनि बचा हींअर ईअं वेठा आहिनि। कुझु बि न आहे हिते। 25 आहिनि टेंट, पर असां का शइ कोन थी मिले, न को पाणी, न को खाइण, न को पीअण, न को इमदादी, कुझु कोन थी मिले। पाणी वाणी का शइ कोन थी मिले हिते। तंबू हणी आहे, बसि 2 टाइम जी मानी ॾींदा, न राशन आहे, न छा, न सार संभाल बि कोन था हलाइनि। नलके हिते मशीन आहे कान, या पई आहे, हितां जे साम्हूं पई आहे। कैमरामैन हाकम सोलंकीअ सां गॾु सारंग वसाण, धरती टीवी।